وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ असां हिन क़ुरान खे नसीहत लाइ आसान ज़रियो बणाए छॾियो आहे। छा पोइ आहे को नसीहत पिराइण वारो? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन नबीना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन अम्मा बाद। सूरतुर रहमान जे ॿिए रुकू खां असां पंहिंजी गुफ़्तगू जो सिलसिलो शुरू कयूं था। अल्लाह ताला असांखे सम्झ ऐं अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम कुल्लु मन अलैहा फ़ान। जेको कुझु उन ते आहे उहो फ़िना थियण वारो आहे, उहो ख़तमु थियण वारो आहे। जेको कुझु ज़मीन ते आहे उहो सभु फ़िना थियण वारो आहे, ख़तमु थियण वारो आहे। हर शइ खे मौत ईंदो, हर शइ फ़िना थी वेंदी। वयबका वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम। ऐं बाक़ी रहंदो तुंहिंजे रब जो चहिरो जेको इज़त वारो, बुज़ुर्गी वारो, वल इकराम ऐं इकराम ऐं इज़त वारो आहे। हिन आयत में अल्लाह ताला ॿुधायो त हीअ ज़मीन, हिन जी ख़ूबसूरती, हिन जी ज़ेबो ज़ीनत ऐं जेको कुझु तव्हांखे पाण ॾांहुं छिके रहियो आहे, हिन जूं ख़ूबसूरतियूं इहे सभु ख़तमु थी वेंदियूं, फ़िना थी वेंदियूं। हिन ज़मीन ते जेको कुझु आहे उहो ख़तमु थी वेंदो। लिहाज़ा इहो ज़हन में रखो त हिते तव्हांखे हमेशह कोन रहणो आहे, तव्हांखे मौत अचिणो आहे ऐं जेको कुझु ज़मीन ते आहे उनखे बि फ़िना थियणो आहे। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात खे बका आहे, हमेशगी आहे। हर शइ ख़तमु थी वेंदी, फ़िना जे घाट उनखे लहणो पवंदो, सवाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे। अल्लाह ताला हमेशह खां आहे ऐं हमेशह ज़िंदा रहंदो। त अल्लाह ताला तव्हांखे पैदा कयो आहे, हिकु वक़्तु ईंदो त अल्लाह ताला तव्हांखे मौत ॾींदो ऐं ज़मीन खे अल्लाह ताला फ़िना ऐं ख़तमु करे छॾींदो। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। त पोइ ए जिन्नो ऐं इंसानो, तव्हां पंहिंजे पालनहार जी कहिड़ी कहिड़ी कुदरत जो इनकार कंदा या कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कंदा जंहिं अल्लाह तव्हांखे पैदा कयो आहे। हीअ ज़मीन तव्हांखे ॾिनी आहे, हिकु वक़्तु ईंदो तव्हांखे बि मौत अची वेंदो ऐं ज़मीन बि ख़तमु थी वेंदी। त इहा अल्लाह जी कुदरत आहे, इनखे हमेशह पंहिंजे साम्हूं रखो। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। त पोइ तव्हां पंहिंजे पालनहार जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदा। यसअलुहु मन फ़िस समावाति वल अर्ज़। अल्लाह खां सुवाल करे थो उहो जेको आसमाननि में आहे ऐं जेको ज़मीननि में आहे। कुल्ल यौमिन हुव फ़ी शान। हर रोज़ अल्लाह ताला नए शान में आहे। हिन आयत में अल्लाह ताला ॿुधायो त ज़मीन ऐं आसमान में जेका मख़लूक आहे उहा सभु अल्लाह जी मुहताज आहे। अल्लाह ई आहे जेके हुन जूं ज़रूरतूं पूरियूं करे थो। हर हिकु अल्लाह खां घुरे थो। जेको मुस्लमान आहे, मोमिन आहे, उहो ज़ुबाने मकाल सां अल्लाह खां घुरे थो ऐं जेके काफ़िर आहिनि उहे बि ज़ुबाने हाल सां अल्लाह खां घुरनि था। ऐं अल्लाह ताला सभिनी जूं ज़रूरतूं दुनिया में पूरियूं करे थो। ऐं अल्लाह ताला कुल्ल यौमिन हुव फ़ी शान, हर रोज़ हिकु नए शान में आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त दुनिया जा मामला हलाए रहियो आहे, पंहिंजी मख़लूक खे ॾिसी रहियो आहे। जीअं मुफ़स्सिरीन ज़िक्र कनि था त हिन मां मुराद छा आहे त अल्लाह ताला कॾहिं कंहिंखे पैदा करे थो, कंहिंखे मारे थो, कंहिंखे इज़त ॾिए थो, कंहिंखे ज़िल्लत ॾिए थो, कंहिंखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त बादशाह बनाए थो ऐं कंहिंखे बिल्कुलु ग़रीब करे छॾे थो। हीअ सॼा मामला आहिनि जेके अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी कुदरत सां हली रहिया आहिनि। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। हुन खां पहिरीं हिन आयत में अल्लाह ताला यहूदियुनि जो बि रद्द कयो, जिन जो इहो चवणु हुयो त अल्लाह ताला ज़मीननि ऐं आसमाननि ऐं मख़लूक खे पैदा करण खां पोइ थकिजी पियो ऐं उन आराम कयो। फ़रमाईं त अल्लाह थकिजे नथो। इहो थकिजणु त हिकिड़ो नक़्स आहे, हिकिड़ो ऐब आहे। अल्लाह ताला उन खां पाक आहे। अल्लाह ताला त हर रोज़ हर लम्हा हिकु नई हालत ऐं हिकु नए शान में हुजे थो।
सनफ़्रुगु लकुम अय्युहस्सक़लान, जल्दी असां तवज्जह कंदासूं तव्हां ॾांहुं ए ॻरा गिरो। अय्युहस्सक़लान, सकलान सिकल मंझां निकितो आहे, जंहिंजी माना वज़नी ऐं ॻरे खे चयो वेंदो आहे। हिते मुराद इंसान ऐं जिन आहे। उनखे सकलान चवण जो मतिलबु इहो आहे त शरीयत जी जेका भारी जेका अमानत आहे अल्लाह उन्हनि जे कुल्हनि ते रखी आहे ऐं उहे मुकल्लफ़ आहिनि शरीयत जा, अल्लाह जे हुक्मनि जा, उन जे करे उन्हनि खे सकलान चयो वियो, यानी ॿ वज़न खणंदड़ ऐं ॻरा गिरोह जेके इंसान ऐं जिन आहिनि। त इहो बोझ तव्हांजे कुल्हनि ते आहे, उनखे महसूसु कयो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इबादत कयो, बंदगी कयो, अल्लाह जा हुक्म उन्हनि खे पूरो कयो ऐं जंहिं जंहिं शइ खां अल्लाह तव्हांखे रोकियो आहे उन खां रुकिजी वञो। इहे भारी ज़िम्मेदारियूं अल्लाह ताला तव्हां ते रखियूं आहिनि। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, फरमाई त पोइ ए जिनो ऐं इंसानो तव्हां पंहिंजे पालणहार जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो या पंहिंजे पालणहार जी कहिड़ी कहिड़ी कुदरत जो तव्हां इनकार कंदो। अल्लाह जूं नेमतूं बि वाज़िह आहिनि, अल्लाह ताला जी कुदरत बि बिल्कुलु वाज़िह आहे, जंहिंखे वाज़िह मिसालनि सां अल्लाह ताला ज़िक्र कयो। या माशरल जिन्न वल इंस, ए जिन्ननि ऐं माण्हुनि जा गिरोह, ए जिन्ननि ऐं माण्हुनि जा टोला, इन इस्तताअतुम, जेकॾहिं तव्हां ताक़त रखो, जेकॾहिं तव्हां सघ रखो था, अन तनफुज़ू मिन अक़तारि समावाति वल अर्दि फनफुज़ू, हीअ त तव्हां निकिरी वञो आसमान ऐं ज़मीन जे किनारनि मंझां। फनफुज़ू त तव्हां निकिरो, ला तनफुज़ून इल्ला बिसुल्तान, तव्हां न निकिरी सघंदो मगर सघ सां, ताक़त सां, जेका तव्हां वटि आहे ई कोन। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिते जिन्ननि इंसाननि खे ख़िताब कंदे फ़रमायो त जेकॾहिं तव्हां सम्झो था अल्लाह जी कुदरत खां ॿाहिरि निकिरी वेंदो त पोइ आसमान ऐं ज़मीन खे छॾे करे ॿाहिरि ॿी का जाइ हुजे उते तव्हां निकिरी ॾेखारियो त छा तव्हां निकिरी सघंदो? क़तअन न, फरमाई त उहा ताक़त तव्हां मंझि आहे ई कोन। या हिन जो ॿियो मतिलबु इहो बि थी सघे थो त मौत खां बचण जे लाइ जेकॾहिं तव्हां कंहिं जाइ ते वञणु चाहियो, आसमान ऐं ज़मीन में रहंदो तव्हांखे मौत अचिणो आहे, जेकॾहिं तव्हां उन खां बचणु चाहियो था त पोइ ज़मीन ऐं आसमान मंझां निकिरी ॿी कंहिं जाइ ॾांहुं वञो। फरमाई त ईअं तव्हां करे ई नथा सघो। ऐनमा तकूनु युद्रिकुमुल मौत वलौ कुंतुम फी बुरूजिम मुशय्यद, त तव्हां जिते बि हूंदव तव्हांखे मौत ज़रूरु ईंदो, भले तव्हां मज़बूत किलनि में बि छो न लिकी वञो, जिते को पखी न अची सघे, तव्हां सम्झो त हिते को ख़तरो कोन्हे, तव्हां महफ़ूज़ आहियो। उते बि जेको मलकुल मौत आहे, मौत जो फ़रिश्तो अल्लाह जो पैगाम खणी तव्हां वटि ईंदो ऐं तव्हांखे मरणो पवंदो। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, त पोइ तव्हां पंहिंजे पालणहार जी कहिड़ी कहिड़ी कुदरत जो इनकार कंदा। या ॿियो तर्जुमो, पोइ तव्हां पंहिंजे पालणहार जी कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कंदा। युरसलु अलैकुमा शुवाज़ुम मिन नारिन, युरसलु अलैकुमा, छॾियो वेंदो तव्हांजे मथां, शुवाज़ुन शोलो, मिन नार बाहि मंझां, बाहि जो शोलो, उन जा उलाव तव्हां ते छॾिया वेंदा। वनुहासुन, ऐं दूहों, वनुहासुन ऐं दूहों, फला तंतसिरान, पोइ तव्हां कीअं बची सघंदा। फरमाई त जेकॾहिं तव्हां ईअं करण जी कोशिशि कई त पोइ छा थींदो? अल्लाह ताला तव्हां ते बाहि जा शोला छॾींदो ऐं दूहों छॾींदो, पोइ तव्हां पंहिंजो बचाव कोन कंदो ऐं तबाह ऐं बर्बाद थी वेंदो। ऐं नुहास जो हिकिड़ो तर्जुमो पिघरियल टामो बि कयो वियो आहे, यानी बाहि जा शोला तव्हां ते छॾिया वेंदा ऐं जेको पिघरियल जेको टामो हूंदो उहो तव्हां ॾांहुं उछलायो वेंदो ऐं नतीजे में तव्हां तबाह ऐं बर्बाद थी वेंदा। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, पोइ तव्हां पंहिंजे पालणहार जी कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कंदा या पंहिंजे पालणहार जी कहिड़ी कहिड़ी कुदरत जो इनकार कंदा। फ़इज़न शक़्क़तिस समाउ फ़कानत वर्दतन कद्दिहान, ऐं पोइ जॾहिं फाटी पवंदो आसमान, फ़कानत, ऐं उहो थी वेंदो
वर्दतन गुलाबी ॻाढ़ो कद दिहान चम वांगुरु। क़यामत जो मंज़र आहे जॾहिं अल्लाह जे हुकुम सां आसमान फाटी पवंदो त उन वक़्तु कीअं थी वेंदो, तपश ऐं गर्मी जे करे उहो गुलाबी थी वेंदो ऐं जीअं चमड़ो ॻाढ़ो थी वेंदो आहे, अहिड़े नमूने इहो आसमान थी वेंदो। केतिरो मज़बूत आसमान आहे। हिन वक़्तु असां ॾिसूं था, इहो बि जॾहिं अल्लाह जो हुकुम ईंदो, क़यामत क़ाइमु थींदी त उनजो इहो मामिलो थींदो, इहो फाटी पवंदो ऐं चम वांगुरु बिल्कुलु ॻाढ़ो थी वेंदो। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, त पोइ तव्हां पंहिंजे पालनहार जी कहिड़ी कहिड़ी कुदरत जो इनकार कंदा। अल्लाह ताला जी इहा कुदरत आहे जो अॼु इहो आसमान तव्हांजे मथां आहे, अल्लाह उनखे क़ाइमु कयो आहे। ऐं हिकिड़ो वक़्तु ईंदो, अल्लाह जो इहो हुकुम ईंदो, उहो तबाह बर्बाद थी वेंदो ऐं चम वांगुरु ॻाढ़ो थी वेंदो, नरम थी वेंदो ऐं सॼी हुनजी सख़्ती ख़तमु थी वेंदी। त अल्लाह ताला जी कुदरत केॾी अज़ीम आहे, तव्हांजी छा हैसियत आहे। एॾो मज़बूत आसमान, उनजो इहो मामिलो थी सघे थो। तव्हांखे पंहिंजे अंजाम जे बारे में सोचणु खपे। दुनिया में रही करे अल्लाह ते ईमान आणियो, अक़ीदत तौहीद खे इख़्तियार कयो, चङा कम कयो, अल्लाह जा फ़र्ज़ पूरा कयो ऐं उन ॾींहं खां डिॼंदा रहो जॾहिं इहे मामलात थींदा। फ़यौमइज़िन, पोइ उन ॾींहुं ला युसअलु अन ज़म्बिही, न पुछियो वेंदो, न सुवाल कयो वेंदो उनजे गुनाह जे बारे में, इंसु वला जान, न कंहिं इंसान खां ऐं न कंहिं जिन खां। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि खां सुवाल कोन कंदो। छो सुवाल कोन कंदो? अॻिते ज़िक्र आहे त मुजरिम पंहिंजी शिकिल ऐं पंहिंजी सूरत मां महसूस थी रहिया हूंदा त इहे बिल्कुलु वाज़े नमूने सां मुजरिम आहिनि, ॾोहारी आहिनि, गुनहगार आहिनि। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, पोइ तव्हां पंहिंजे पालनहार जी कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कंदा। युरफ़ुल मुजरिमून बिसीमाहुम, सुञाता वेंदा मुजरिम ॾोहारी, बिसीमाहुम, पंहिंजे मुंहं जी निशानियुनि मंझां। फ़युख़ज़, पोइ पकड़ियो वेंदो, झलियो वेंदो, बिन नवासी, पेशानी मंझां, पेशानी जे वारनि खां, वल अक़दाम, ऐं पेरनि खां। मुजरिम बिल्कुलु वाज़े हूंदा, ॾोहारी बिल्कुलु महसूस थी रहिया हूंदा निशानियुनि मंझां। अल्लाह ताला उन्हनि खे अज़ाब ॾींदो, सज़ा ॾींदो। अल्लाह ताला फ़रिश्तनि खे हुकुम ॾींदो, उहे उन्हनि जी पेशानी ऐं ॼूंडनि खां पकड़े ऐं पेरनि खां झले उनखे जहन्नम में उछलाईंदा। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, त पोइ इंसानो ऐं जिनो तव्हां पंहिंजे पालनहार जी कहिड़ी कहिड़ी कुदरत जो इनकार कंदा। या इंसानो ऐं जिनो तव्हां पंहिंजे पालनहार जी कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कंदा। हादिही जहन्नमुल्लती युकज़्ज़िबु बिहल मुजरिमून, फरमाई त इहो ई जहन्नम आहे जंहिंखे ॾोहारी उनखे कूड़ो भाईंदा हुया, यानी दुनिया में उनखे कूड़ो सम्झंदा हुया। इहे त ॻाल्हियूं आहिनि जेके मौलवी असांखे ॿुधाइनि था, छाजो जहन्नम, छाजी सज़ा। पोइ जॾहिं पंहिंजे अखियुनि सां उनखे ॾिसंदा, फरमाए ही उहो जहन्नम आहे जंहिंजो मुजरिम ऐं ॾोहारी इनकार कंदा हुया ऐं उनखे कूड़ो सम्झंदा हुया। यतूफ़ून बैनहा व बैन हमीमिन आन, हाणे उहे फिरंदा, चकर ॾींदा, बैनहा उन जहन्नम जे विच में, व बैन हमीमिन आन, ऐं टहकंदड़ उॿरंदड़ पाणी जे विच में उहे फेरा ॾींदा, चकर ॾींदा। जहन्नम जो अज़ाब उन्हनि खे थी रहियो हूंदो, जहन्नम जो अज़ाब उन्हनि खे थी रहियो हूंदो। जहन्नम जो अज़ाब बर्दाश्त करणु कंहिंजे वस में न आहे। अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशह अल्लाह ताला खां इहा पनाह घुरंदो हो, जीअं नमाज़ जी दुआउनि में, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन अज़ाब जहन्नम, ए अल्लाह ऐं तोखां जहन्नम जे अज़ाब खां पनाह घुरां थो। त जहन्नम जी जेका सज़ा आहे, जेको अज़ाब आहे, उनखे असां बर्दाश्त नथा करे सघूं। ऐं हीअ मुजरिम दुनिया में उनखे कूड़ो भाईंदा हुया ऐं हाणे अल्लाह ताला उनखे उन जहन्नम में विझंदो। जेके उन में घुमी रहिया हूंदा, चकर ॾींदा ऐं उनजे अज़ाब में हूंदा ऐं उॿरंदड़ पाणी मञा उहे गुज़री रहिया हूंदा। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, फरमाई पोइ इंसानो ऐं जिनो तव्हां पंहिंजे पालनहार जी कहिड़ी कहिड़ी कुदरत जो इनकार कंदो।
अल्लाह ताला दुनिया में असांखे ॿुधाए छॾियो आहे जहन्नम छा आहे, केॾो ख़तरनाक आहे, उनजो तारुफ़ बि असांखे अल्लाह ताला कराए छॾियो। जीअं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमानु आहे, नारुकुम हाज़िहि लज़ी यूक़िदु बनु आदम जुज़अ मिन सबईन जुज़अ मिन नार जहन्नम। दुनिया में जेका बाहि इंसान ॿारे थो या जहन्नम जी बाहि जेका 70 हिसा आहे उनजो सिर्फ़ु हिकु हिसो आहे, यानी 69 दर्जा उहा बाहि हिन दुनियावी बाहि खां वधीक हूंदी। दुनिया जी बाहि जी तबाही असां ॾिसूं था, उहा असांखां बर्दाश्त नथी थिए, त उहा बाहि जेका हिन बाहि खां 69 दर्जा वधीक आहे ऐं हीअ बाहि उनजो सिर्फ़ु हिकु हिसो आहे, पोइ असां सोचूं त उन खे असां कीअं बर्दाश्त करे सघंदासूं। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां सभिनी खे जहन्नम खां बचाए ऐं पंहिंजी रहमत सां जन्नत में दाख़िल करे। वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान, फरमाईं त उन शख़्स जे लाइ जेको पंहिंजे रब जे साम्हूं बीहण खां डिॼी वियो, जन्नतान 2 बाग़ आहिनि। हीअ फ़ज़ीलत आहे उन माण्हू जी जेको मक़ाम रब खां डिॼे, त अल्लाह ताला जे साम्हूं मूंखे पेश थियणो आहे, पंहिंजे अमलनि जो हिसाब ॾियणो आहे, इहो सोचे करे दुनिया में ई इस्लाह करे, दुनिया में ई तौबा करे, दुनिया में ई अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां माफ़ी घुरे, इस्तग़फ़ार करे, सिधे रस्ते ते सही वाट ते अची वञे, नेकियूं करे गुनाहनि खां पंहिंजो पाण खे बचाए, त इहो माण्हू आहे जेको मक़ाम रब खां डिॼी वियो, त अल्लाह जे साम्हूं पेश थियणो आहे। ॾिसो उहा हदीस जेका असां ॿुधूं था, पूरी हदीस बयानु करणु मक़सदु कोन्हे, सिर्फ़ु हिकु नुक़्तो बयानु करणु चाहियां थो। उहे 7 जिन खे अल्लाह ताला पंहिंजे अर्श जी छांव में रखंदो, उहे वॾा ख़ुशनसीब इंसान हूंदा, उन्हनि ते तव्हां गौर कंदो, उन्हनि सभिनी में तव्हांखे इहा शइ नज़र ईंदी, अल्लाह जो ख़ौफ़ हुयो, अल्लाह जे साम्हूं पेश थियणु ऐं जवाबु ॾियण जो अहसासु हुयो। उनजे करे ई आहे जो जेको नौजवान आहे अल्लाह जी इबादत करे थो, शाबुन नशअ फी इबादतिल्लाह, अल्लाह ताला जी इबादत में उहो जवान थिए थो, जवानी में ई अल्लाह जे साम्हूं पेश थियण जो डपु आहे, पंहिंजी इस्लाह करे थो, इहो आहे। ऐं अल्लाह ताला वटि मक़ाम हासिलु करण जे लाइ हिक ॿिए सां मुहबत कनि था, इहे ख़ुशनसीब आहिनि। ऐं जेको माण्हू सदको करे थो उनखे लिकाए थो, एतिरे ताईं जो हुनजे खाॿे हथ खे इहो मालूम कोन्हे त साॼे हथु छा ख़र्चु कयो, इख़लास लिलाहियत। ऐं हिकु माण्हू जंहिंखे औरत गुनाह जी दावत ॾिए थी, जेका ख़ूबसूरत आहे, जंहिंजो का ख़ानदान वारी आहे, उहा गुनाह जी दावत ॾिए थी ऐं उहो चवे थो इन्नी अख़ाफ़ुल्लाह, ऐं अल्लाह खां डिॼां थो। त हिननि ते तव्हां गौर कयो, इहे 7 ख़ुशनसीब जेके आहिनि जिन जो कुझु मूं ज़िक्र कयो, उन में उहा ई शइ तव्हांखे नज़र ईंदी त अल्लाह ताला जे साम्हूं पेशी जो उनखे ख़ौफ़ आहे ऐं अल्लाह ताला खे पंहिंजे अमलनि जो हिसाब ॾियणो आहे, उनजे करे हू पंहिंजी इस्लाह कनि था। वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान, जेको पंहिंजे रब जे साम्हूं बीहण खां डिॼी वियो त उनजे लाइ 2 बाग़ आहिनि, 2 बाग़ अल्लाह ताला उनखे ॾींदो। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, त पोइ इंसानो ऐं जिन्नो तव्हां पंहिंजे पालणहार जी कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कंदा, या इंसानो ऐं जिन्नो तव्हां पंहिंजे पालणहार जी कहिड़ी कहिड़ी कुदरत जो इनकार कंदा। ज़वाता अफ़नान, उहे घाटियुनि शाख़ुनि वारा आहिनि, यानी उहे जेके बाग़ आहिनि उन जा जेके वण आहिनि, उन्हनि जूं जेके शाख़ूं आहिनि, जेके लामूं आहिनि, उहे तमामु घाटियूं हूंदियूं, पन उन्हनि में घणा हूंदा, मेवा ऐं फल उन सां उहे भरियल हूंदियूं। उन्हनि जा जेके वण आहिनि उन बाग़नि जा, उन्हनि जूं शाख़ूं घाटियूं आहिनि। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, त पोइ इंसानो ऐं जिन्नो तव्हां पंहिंजे रब जी कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कंदा। फ़ीहिमा ऐनान तजरियान, उन में 2 चश्मा आहिनि जिन जो पाणी वही रहियो आहे, जारी आहे। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, त पोइ इंसानो ऐं जिन्नो तव्हां पंहिंजे पालणहार जी कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कंदा। फ़ीहिमा, उन्हनि में, यानी उन्हनि 2 बाग़नि में, मिन कुल्लि फ़ाकिहतिन, हर क़िस्म जा मेवा आहिनि, ज़ौजान, उन्हनि जा जोड़ा आहिनि, हर क़िस्म जा मेवा आहिनि ऐं उन्हनि जा जोड़ा आहिनि। हिन जो मतिलबु इहो आहे त जेके जन्नत में मेवा हूंदा,
हिकु त उन्हनि जी मुशाबहत दुनियावी मेवनि सां हूंदी, उन्हनि जहिड़ा हूंदा, हिकु क़िस्म इहा थी वई। ऐं ॿी क़िस्म उहा आहे जो माला आइनुन रात, जेके जन्नत जी हूंदी, जंहिंजो ज़ाइक़ो, जंहिंजी ख़ुशबू बिल्कुलु अलॻि थलॻि हूंदी। जन्नत जे मुतालिक़ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, पाण इरशाद फ़रमाइनि था, अल्लाह ताला इरशाद फ़रमाए थो, हदीस कुदसी आहे, आदतु लिइबादी अस्सालिहीन, त मूं पंहिंजे नेक बानहनि जे लाइ उहे नेमतूं तयारु कयूं आहिनि, माला आइनुन रअत, जंहिंखे कंहिं अखि ॾिठो कोन्हे, वला उज़नुन समिअत, ऐं जंहिंजे मुतालिक़ कंहिं कन ॿुधो कोन्हे, वला ख़तर अला क़ल्ब बशरिन, ऐं कंहिं इंसान जी दिलि में उन्हनि जो ख़्यालु ताईं कोन आयो आहे। इहा जन्नत आहे, इहो उनजो तारुफ़ आहे। त फ़रमाईं त उन में हर जेको मेवो हूंदो उन जा ॿ जोड़ा हूंदा, ॿ क़िस्मूं हूंदियूं। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, त पोइ जिन्नो ऐं इंसानो तव्हां पंहिंजे पालनहार जी कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कंदा। मुत्तक़ीन अला फ़ुरुशिन बताइनुहा मिन इस्तबरक़, फ़रमाईं त उहे टेक लॻाइण वारा हूंदा, अला फ़ुरुशिन बिस्तरनि ते, बताइनुहा जिन जो अस्तर, मिन इस्तबरकिन जेको मखमल मञा हूंदो, रेशम मञा हूंदो, व जनल जन्नतैन दान, ऐं ॿिन्ही बाग़नि जो मेवो दान वेझो हूंदो। ही उहे बाग़ आहिनि, ही उहा जन्नत आहे, ॿ बाग़ जेके अल्लाह ताला ॾींदो उन माण्हू खे जेको अल्लाह ताला जो डपु रखे थो, अल्लाह ताला जे साम्हूं पेश थियण जो डपु हुनजे दिलि में आहे, ख़ौफ़ हुनजी दिलि में आहे, उन जूं इहे नेमतूं आहिनि, उन्हनि जो बयानु थी रहियो आहे। फ़रमाईं त उहे उन्हनि जे लाइ अहिड़ा बिस्तर हूंदा जेके जंहिं ते हू टेक लॻाईंदा, ऐं उन्हनि जो जेको इस्तर हूंदो, जेको अंदरियों हिसो हूंदो, उहो मखमली हूंदो, यानी रेशम जो हूंदो, जंहिंजो जेको बातिन एतिरो ख़ूबसूरत आहे त जेको ज़ाहिरी हिसो हूंदो उहो केतिरो ख़ूबसूरत हूंदो। उहो जनल जन्नतैन दान, ऐं ॿिन्ही बाग़नि जा मेवा क़रीब हूंदा, वेझा हूंदा, ऐं उन्हनि जे बिल्कुलु वेझो हूंदा। ईअं न त जेको हुनखे ख़्यालु थिए उनखे ॻोल्हा कनि, उथी करे ओॾां वञनि, पर न, जन्नत जा मेवा उन्हनि जे बिल्कुलु साम्हूं हूंदा। जंहिं शइ जो ख़्यालु ईंदुनि उहा साम्हूं अची वेंदी, ऐं उहे बिल्कुलु उन जा मेवा उन्हनि जे मथां झुकियल हूंदा। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, त पोइ इंसानो ऐं जिन्नो तव्हां पंहिंजे पालनहार जी कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कंदा। फ़ी हिन कासिरातु तर्फ़, उन्हनि में यानी उन्हनि जन्नतुनि में कासिरातु तर्फ़, हेठि नज़र रखंदड़ हुरूं हूंदियूं, लम यतमिसहुन्न इंसुन क़ब्लहुम वला जान, जिन खे न छुयो हूंदो कंहिं इंसान उन्हनि खां पहिरीं, उन्हनि जन्नतुनि खां पहिरीं, वला जान, ऐं न कंहिं जिन। इहे बि अल्लाह ताला जी हिकु अज़ीम नेमत हूंदी जन्नतुनि जे लाइ, हुरूं अल्लाह ताला, ऐं उहे उन्हनि जूं निगाहूं हेठि हूंदियूं। इहो हुननि जो पाक दामनी ॾांहुं इशारो आहे, त उहे ॿिए कंहिं ॾांहुं अखि खणी कोन ॾिसंदियूं, सिर्फ़ु जंहिंजे लाइ अल्लाह हुनखे तयारु कयो आहे उन खे ई ॾिसंदी। त इहो हुनजो ज़ाहिरी हिकिड़ो मामिलो हूंदो, अख़लाक़ हूंदो, ऐं ॿियो हुनजी फ़ज़ीलत इहा आहे जो हुनखे कंहिं इंसान ऐं कंहिं जिन उन जन्नतुनि खां पहिरीं हथ बि कोन लॻायो हूंदो। इहे पाक दामन हूंदियूं, ऐं सिर्फ़ु पंहिंजे मुड़ुसनि जे लाइ जेके जन्नती हूंदा, अल्लाह उन्हनि खे एतिरो हया ॾिनो आहे जो उहे पंहिंजी अखि बि मथे कोन कनियूं, सिर्फ़ु उन ॾांहुं ई ॾिसंदियूं, ऐं उन्हनि खे कंहिं इंसान ऐं कंहिं जिन हथ बि नाहे लॻायो। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, त पोइ तव्हां पंहिंजे पालनहार जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदा। कअन्नहुन्नल याक़ूत वल मरजान, ॼण त उहे याक़ूत ऐं मरजान आहिनि, यानी मोती आहिनि ऐं मरजान। उनजो हुस्न, उनजी ख़ूबसूरती कहिड़ी हूंदी? याक़ूत जेको बिल्कुलु साफ़ ऐं शफ़ाफ़ हुजे थो, ऐं मरजान जेको ॻाढ़े रंग जो हुजे थो। इन्हनि ॿिन्ही जो रंग इहो अल्लाह उन्हनि खे अता कंदो त याक़ूती ऐं मरजान जहिड़ियूं उहे हूंदियूं, साफ़ हूंदियूं, शफ़ाफ़ हूंदियूं, हर तरह जी आलाइशुनि खां ऐं हर तरह जी जेके कमियूं आहिनि, कोताहियूं आहिनि, जीअं पघर अचणु, हेज़ ऐं निफ़ास,
इहे जेके आलाइशूं आहिनि उन्हनि खां उहे बिल्कुलु पाक हसीन ऐं जमील उहे हूंदियूं। फ़बी आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, त पोइ तव्हां ए इंसानूं ऐं जिन्नो पंहिंजे पालनहार जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदा। त अलाह ताला खां दुआ आहे त अलाह ताला असां सभिनी खे इहा तौफ़ीक़ अता फ़रमाए त असां उहे अमल कयूं जेके असांखे जन्नत में वठी वञनि, उन्हनि गुनाहनि खां पंहिंजो पाण खे बचायूं जेके जन्नत खां दूरि कनि था ऐं जहन्नम में दाख़िल कनि था। अलाह रब्बुल इज़्ज़त असां सभिनी खे सम्झ ऐं अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।